साईं मस्जिद में जमात सां निमाज़ पढ़ंदा आहियूं, पर के माण्हू इमाम खां अॻु में ई सजदे में रुकू में वेंदा, सजदे ऐं रुकू में वेंदा आहिनि। हीअ सही आहे? अच्छा, इमाम साहिबु जॾहिं निमाज़ पढ़ाईंदो आहे त पोइ काफ़ी जेके असांजा पोयां मुक़्तदी हूंदा आहिनि, को वरी अञा मौलवी साहिबु बीठो हूंदो आहे इमाम, हे अॻु में धू माना सही, इहो मकरू तहरीमी अथव। इहो छा आहे? मकरू ख़तरनाक अमल आहे, इनखे बचाए। ऐं ख़ासि करे इमाम जॾहिं सलाम फेराए न एतिरे क़दुरु, त पोइ असां छा कंदा आहियूं? इमाम सां गॾु ई सलाम फेराईंदा आहियूं। ईअं न कयो। अस्सलामु अलैकुम इमाम पूरो करे वञे, जॾहिं ॿियो सलाम इमाम चवे त पोइ तव्हां वरी कयो। इमाम अल्लाहु अकबर चवे त पोइ तव्हां रुकू में वञो। इमाम अल्लाहु अकबर चवे त पोइ तव्हां सजदे में वञो। हाणे इमाम बीठो आहे, कॾहिं कॾहिं माण्हू छा कंदा आहिनि? तकड़ि जे अंदरि जेके पोयां इमाम माना मुक़्तदी आहिनि, उहे वरी इमाम खां बि तकड़ा हूंदा आहिनि। उहो अञा इमाम बीठो हूंदो आहे क़याम में, त ठक रुकू में हुते बीठा हूंदा आहिनि। इहो मकरू तहरीम आहे, हराम आहे, इन खां पंहिंजो पाण खे बचायो।